बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। आलम इस्लाम खे, आलम इंसानियत खे शब महराज जूं लख लख मुबारकूं। जे हिन भलारे मौक़े ते रब्बुल आलमीन खां दुआ था करूं, या अल्लाह सिंध खे, सिंध जे माण्हुनि खे, मुल्क पाकिस्तान खे, ख़ुशनि सिंध जी उस्ताद बरादरी ऐं सिंध जी तइलीम खे ख़ुशहाल कर। साथियो, गुज़िरियल 10 ॾींहंनि खां 10-11 ॾींहंनि खां पूरी सिंध में पंहिंजो फ़र्ज़ु सम्झंदे काफ़ी ज़िलनि में सिंध जे उस्तादनि खे रूबरू मुखातिब थी गुज़ारिश कई त अचो पंहिंजे हक़नि जे लाइ 10 फरवरी कराची गॾु थियो। मुंहिंजा उस्ताद भारो, मुंहिंजी भेनरूं, हीउ मुंहिंजो मैसेज, मुंहिंजी मुलाक़ात सिंध जे हर उस्ताद सां त नथी थी सघे, छो त उन लाइ साल घुरिजनि। पोइ बि पंहिंजो फ़र्ज़ु निभाईंदे काफ़ी उस्तादनि खे रूबरू गुज़ारिशूं कयूं आहिनि। हाणे लाइव अचण जो मक़सदु त आऊं सिंध जे सभिनी भेनर उस्तादनि, मुंहिंजे भाउर उस्तादनि खे गुज़ारिश थो करियां त तव्हां सिंध जे हर उस्ताद वटि हली वञो, उनखे ॿुधायो त अभी नहीं तो कभी नहीं। अचो सभु उस्ताद गॾिजी पंहिंजे जाइज़ हक़नि जे लाइ कराची प्रेस क्लब ते गॾु थियूं। जेसीं असांखे असांजे हक़नि जा नोटिफिकेशन न मिलंदा, सिंध जे तइलीमी में सुधारो न ईंदो, उन जे लाइ अमली क़दम न खया विया, तेसि ताईं वापसि मोटण बीहणो आहे। उन जे लाइ हर उस्ताद खे आऊं हथ ॿधी अर्ज़ु थो करियां त अञा बि आऊं पंहिंजे घर न आहियो पहुतो। अॼु भलारे राति आहे। ख़ुदा असां पंहिंजूं रातियूं, पंहिंजा ॾींहं हिन तंज़ीम उस्तादनि मथां क़ुर्बान कया। तव्हांखे हिकिड़ो अर्ज़ु थो करियां त सिंध जा उस्ताद साथियो, दुनिया जूं तंज़ीमूं वॾी तरक़ी करे वियूं, पर असां उस्ताद अञा ताईं निंड में सुता पिया आहियूं। ख़ुदा हाणे जाॻो, हाणे जाॻण जो वक़्तु आहे। मुंहिंजा सभु उस्ताद भाइर, असांजा अॻुवान, उन्हनि वटि आऊं हली वियो आहियां, गुज़ारिशूं कयूं। ऐं सच पुछो त इंतिहाई मशकूर आहियां सिंध जे उस्तादनि जो, जिन मूं मिसकिन जो हर हंधि एतिरो वालियानो इस्तक़बाल कयो। सच पुछो त मुंहिंजे लाइ हिकिड़ो वॾो एज़ाज़ आहे ऐं मुंहिंजी दिलि शींहं थी वई, मूंखे वॾो हौसलो मिलियो। अलाह पाक उन सभिनी खे ख़ुशि रखे। अचण जो मक़सदु वरी बि गुज़ारिश त मुंहिंजा दोस्त, मुंहिंजा भाइर, मुंहिंजी भेनरूं उस्तादो, ख़ुदा हर उस्ताद ताईं इहो पैगाम पहुचायो, उन्हनि खे जगायो। तव्हां स्कूलनि में वञो, तव्हां तबलीग करियो। अॼु भला राति जे सदके त पंहिंजा हक़ हासिल करियूं। असांजे दीनी इस्लाम बि चवे थो, हर मज़हब चवे थो, पंहिंजे हक़नि जे लाइ जिहाद करियो। उहो जिहाद सुगुर आहे। उन लाइ चुकर अचे गॾु थियूं। इहो पैगाम सभिनी ताईं पहुचायो। तव्हांजी वॾी महिरबानी। हिकु दफ़ो वरी सभिनी उस्ताद बरादरी खे महराज जी ईद मुबारक। अस्सलाम वालेकुम।